अस्सलाम वालेकुम दोस्तों, तव्हांखे तकरार ड्रामे जी नई अपडेट ॾींदा हलूं। ऐं तकरार ड्रामे में छा जेका हाणे अॼु राति क़िस्त ईंदी ऐं जेका सुभाणे राति क़िस्त ईंदी उन में आख़िर हाणे नवाब खान जो कहिड़ो क़दम हूंदो, हू पहिरियों कहिड़े दुश्मन खे टारगेट कंदो ऐं जेको आहे हाकिम खान खां कहिड़ा कहिड़ा हू कमु वठण वारो आहे। ऐं काफ़ी सारियूं तफ़सीलूं तव्हां सां शेयर कंदासीं दोस्तों, इन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसो ऐं तव्हांखे इहो ॿुधाईंदासीं त कहिड़ियूं कहिड़ियूं अपडेटूं तव्हांजूं कम जूं आहिनि। लेकिन इन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसी ऐं शायदि को सो बि लोग यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा, असांजे पेज खे बि फॉलो लाइक शेयर ज़रूरु कंदा। दोस्तों पहिरीं ॻाल्हि त जेका अॼु राति क़िस्त यानी अचण वारी आहे, तव्हां ॾिसंदो त उन में हाकिम खान अची एंट्री वठंदो। पहिरियों नवाब खान सोचींदो ऐं पंहिंजे माण्हुनि सां मशवरो कंदो ऐं सभिनी खे चवंदो मां अहिड़ो हिकिड़ो माण्हू घुराए रहियो आहियां जेको मुंहिंजे सभिनी दुश्मननि खे टक्कर ॾींदो। ऐं पोइ हाकिम खान खे फ़ोन ते घुराईंदो ऐं हाकिम खान जी एंट्री थींदी अचानक। पोइ उन खे सभिनी दुश्मननि जा टास्क ॾींदो, हिननि सां तोखे जेको आहे मुआइदो अटकाइणो आहे, कंहिंसां रिआत न आहे करणी। ऐं ख़ासि करे हू जेको आहे वार्निंग ॾींदो सभिनी खे, बाबा तूं वार्निंग ॾे ऐं जेको आहे तुंहिंजे साम्हूं अचे मां वेठो आहियां। ऐं हीअ वरी अहिड़ो क़ातिल हूंदो आहे हाकिम खान त जेको आहे हिन जो रिकॉर्ड वॾो ख़राबु हूंदो आहे आशू खां बि वधीक, यानी हिन तकरार ड्रामे में हुनजो रिकॉर्ड पोयना बैकग्राउंड ख़राबु ॾेखारींदा आहिनि, ॻाल्हियुनि जे ज़रिए वीडियो ज़रिए न ॾेखारींदा। ऐं जेको आहे सभिनी जेका दुश्मन नवाब खान जा उन्हनि ते ॻाल्हि पहुची वेंदी आहे। ऐं ख़ासि करे जेको आहे जॾहिं सिजावल खान खे इहा ख़बर पवंदी त हीउ कमु नवाब खान ईअं कयो आहे त हू जल्द कोशिशि कंदो त मां भावल ऐं ख़ासि करे मूंसां सां ठाहे करे विझां ऐं जेको आहे पंहिंजो मतिलबु कमज़ोरी न ॾेखारियां ऐं पंहिंजा जेको आहे न ताक़त पंहिंजी वधायां, दोस्त नंबर आहियां पंहिंजा। ऐं काफ़ी सारियूं जेको आहे न अपडेटूं जेको आहे तव्हांखे असां ॾींदा अचूं था, लेकिन नवाब खान बि घटि कान कंदो। ऐं ख़ासि करे सिजावल खे टक्कर ॾियण लाइ मूंसां खे टक्कर ॾियण, मूंसां जा माण्हू फेरे फेरे मारे थो नवाब खान जा, इन जे करे हीअ माण्हू घुरायो वियो आहे। ठीकु आहे दोस्तों, ख़ुदा हाफ़िज़।